हम नहीं मानते। गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी। खबर शामिल कई पिया खैरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंजल गांव जी हिंगोरजा KTN काविश जे रिपोर्टर फयाज सोलंकी जी अगवा के खिलाफ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकजी फाइनेंस सेक्रेटरी लाला असद पठान जी अगवानी में हिंगोरजा नेशनल हाईवे एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिंमें तालका सूबोदेरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर कुर्बान अली मंगी, ज़िले खैरपुर जे सदर सैयद उबैद शाह जिलानी, अकबर शाहानी, लाला असद ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त KTN काविश जे रिपोर्टर के धाड़ेलन पारां अगवा करे मथस तशद्दुद करण ऐं भंग तलब करण जी मज़म्मत करियूं था। हिननि चयो त सिंध अंदर साफ़िन के अगवा करण, हिसाइण ऐं हक़ सच जी आवाज़ के बंदूक जे ज़ोर ते दबाइण जूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। सिंध सरकार तोड़े पुलिस इंतजामिया धाड़ेलन ॾोहारियुनि ॾाढो बेवस लाचार बणियल आहिनि। हिननि वज़ीर आला सिंध, घरू वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त साफ़ी फयाज़ सोलंकी खे बिना देर धाड़ेलन जे चंबे मां बाज़ियाब करायो वञे ऐं संदसि वारिसनि ऐं साफ़िन मां बेचैनी ख़त्म कई वञे।